जिक्र कंदासीं इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन बरसात दौरान वॾे वज़ीर सां शहर जे दौरे ते निकिरी पियो आहे। संदसि चवण आहे त हिन महल ताईं सूरत हाल बहितर आहे। वॾो वज़ीर पाण बरसात जो जाइज़ो वठी रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन दौरे दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात सबबि कराची जे हर ज़िले में काबीना मेंबर बहाली जे कम लाइ मौजूदु आहे। शर्जील इनाम मेमन चयो त कराची में बरसात दौरान पूरो बलदियाती अमलो पीपल्स पार्टी जा अगवान ऐं वज़ीर अवाम जे विच में मौजूदु आहिनि। संदसि चवण हो त हिन महल ताईं शहर जी सूरत हाल बहितर आहे। वॾो वज़ीर पाण जाइज़ो वठी रहियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। सूबाई वज़ीर सईद गनी यूनिवर्सिटी रोड ते पहुची रोड ते बीठल बरसाती पाणी जी नेकाली वारे अमल जो जाइज़ो वरितो। सईद गनी चयो आहे त बरसात जे रुकजण बाद मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल पाणी जी नेकालीअ वारे इंतज़ामनि खे यकीनी बणायो वेंदो। हुन चयो आहे त पीटीवी स्टेशन नेपा चौरंगी ऐं यूनिवर्सिटी रोड वटि बीठल बरसाती पाणी खे जल्द नेकाल कयो वेंदो। मींहं जे चौमासे वारे सिस्टम सिंध में अक्सर असर ॾेखारणु शुरू करे छॾियो आहे। कराची जे कुझु इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। मौसमियात खाते कराची में 200 मिलीमीटर ताईं मींहं जी अकथी करे छॾी आहे। शहरियुनि खे गैर ज़रूरी तौर ते घरनि खां ॿाहिरि न निकिरण जूं हिदायतूं पिणु कयूं वयूं आहिनि। केतिरनि इलाइक़नि में बरसात सबबि रोडनि ते गोॾे जेॾो पाणी बीहजी पियो। ज़िक्र कंदासीं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी रोडनि ते बीहजी वियो। दादू बदीन फरीदाबाद जाम नवाज़ सुजावल तलार ठटो उबावड़ो उमरकोट खैरपुर कोटड़ी ऐं पडीदनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। दादू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हल्की बरसात सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। जॾहिं त पाणी नेकाल न थियण करे रहवासी परेशान आहिनि। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त शहर जी घिटियुनि में पाणी बीहजी वञण सबबि संदन कारोबार सख़्त मुतासिर थियो आहे। बदीन में बरसात सबबि हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। ज़िला इंतिज़ामिया पारां उपा न वठण सबबि इलाइक़े वासी ॻणतीअ जो शिकार थी वियो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त बरसाती पाणी बीहजी वञण सबबि बिजली बि मुअतल थी वई आहे। वापडा पारां के बि जोगा कदम न खयां विया आहिनि। फरीदाबाद ऐं भरपासे में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात सबबि गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त बरसात सबबि बिजली बंदि आहे जंहिं सबबि संदन कार वहिंवार ठप थी वियो आहे। या नवाज़ अली भरपासे वारनि शहरनि ऐं ॻोठनि में बरसात सबबि बरसाती पाणी रोड रस्तनि ऐं घिटियुनि में बीहजी वियो जंहिं सबबि इलाइक़े वासी ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। सुजावल ऐं भरपासे में बि बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। शहरियुनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कयो पियो वञे। तलार ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल राति खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात हलंदड़ आहे। शहरियुनि पारां पाणी नेकाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। तलार वासियुनि ॿुधायो त शहर जे घिटियुनि में पाणी बीहजी वञण सबबि संदन कारोबार सख़्त मुतासिर थी वियो आहे। ठटे ऐं भरपासे में पिणु तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जे वसकारे सबबि हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। रहवासियुनि ॿुधायो आहे त शहर समेत कोस्तानी इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे जंहिं सबबि मौसम वणंदड़ थी वई आहे। उबावड़े ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हल्की हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे जॾहिं त बिजली बंदि हुअण करे रहवासी परेशान थी विया आहिनि। रहवासियुनि ॿुधायो त बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि संदन फुटियुनि जे फसल खे कापारी नुक़सान थियण जो ख़दशो आहे। उमरकोट में बि तेज़ बरसात खां पोइ पाणी रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में बीहजी वियो आहे पर मक़ामी इंतिज़ामिया पारां के बि संजीदा क़दम न आहिनि खयां विया। रहवासियुनि ॿुधायो त डिप्टी कमिश्नर ऑफिस समेत अहम सरकारी ऑफिसूं बस स्टॉप थर बाज़ार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबबि गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। उन्हनि चयो त गंदगी सबबि इलाइक़े में बीमारियूं पखिड़िजण जो ख़दशो आहे। मक़ामी इंतिज़ामिया पारां असराइता क़दम खयां वञनि। खैरपुर ऐं भरपासे में बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे जंहिं सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी नेकाल न थियण सबबि रहवासी परेशान आहिनि। उस्मान शाहुड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ॻोठनि में बरसात जे वसकारे बाद पाणी रोड रस्तनि ते बीही वियो आहे। रहवासियुनि पारां वाहर जी दरख़्वास्त कई वई आहे। रहवासियुनि ॿुधायो त शहरनि ऐं ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि संदन ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। कोटड़ी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि बरसात पवण सबबि रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त ईदगाह रोड मेन लियाकत रोड लतीफ़ चौक प्रेस क्लब रोड बारेछा चौक समेत केतिरा ई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। पडीदनि ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पिणु
तेज़ बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे, जंहिं सबबि केतिरनि ई घरनि जूं छितियूं ढही पट थी वियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त मींहं जे वसकारे सबबि शहर जे हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, पर इंतिज़ामिया के बि क़दम न आहिनि खयां। ओॾां रिपड़ी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि तेज़ हवाउनि सां गॾु हल्की हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। मुरीद शाख ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि गुज़िरियल ॾींहं खां बरसात हलंदड़ आहे, जंहिं सबबि बिजलीअ जो निज़ाम मुतासिर थी वियो आहे। नौशहर फिरोज़ ऐं भरपासे में तेज़ बरसात सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे, जॾहिं त फसलनि खे नुक़सान जे ख़दशे सबबि रहवासी ॻणतीअ जो शिकार थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त बरसात सबबि शहर जा हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त पाणी नेकाल न थियण सबबि गंदगीअ जा ढेर लॻी विया आहिनि। जैकबाद में वक़्फ़े सां हल्की बरसात सबबि मौसम वणंदड़ थी वई आहे। इलाइक़े वासियुनि ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त बरसात सबबि बिजलीअ जी फ़राहमी मुअतल थी वई आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। भरपासे ऐं बिरिया सिटी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे, जॾहिं त रोड रस्तनि ते बरसाती पाणी बीहजी वञण सबबि रहवासी परेशान थी विया आहिनि। रहवासियुनि ॿुधायो त बरसात सबबि वणनि खजी ऐं भाॼियुनि जा फसल पाणी हेठि अचण सबबि आबादकारनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। बहराम समेत भरपासे वारनि इलाइक़नि में बि वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। चेलार ऐं भरपासे वारनि ॻोठनि में पिणु तेज़ हवाउनि सां गॾु बरसात सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। माण्हुनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो आहे। दोदापुर समेत भरपासे जे इलाइक़नि में बरसात सबबि सारियाले फसल ऐं ॿेजारे खे नुक़सानु पहुतो, जॾहिं त बिजली मुअतल थियण सबबि रहवासी परेशान थी विया आहिनि। सामारे ऐं भरपासे में बरसातनि खां पोइ सिम नालनि में घारा पवण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं सबबि रहवासी ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। हीरल वारे इलाइक़े में बि मुख्य सिम नाले खे 30 फुट घारो पइजी वियो आहे। आपाशी अमलो न पहुचण सबबि ॻोठनि में ख़ौफ़ वारी सूरत-हाल पैदा थी वई आहे। बरसातुनि जो ज़िक्र कंदे हिते ख़बर शामिल कंदासीं। जोही जाबलूपट्टी में बरसातुनि खां पोइ नई गाज वटि पाणी छो वहिकिरो 20 फुट रिकॉर्ड कयो वियो आहे, जंहिं बाद काछे वासियुनि ॻणतीअ जो शिकार थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त तय सालनि खां टुटल आहिनि, जंहिं सबबि पाणी जो वहिकिरो मंछर तरफ़ वधण बदिरां काछे जे हेठां वारनि इलाइक़नि सां टकराइजण जो ख़दशो आहे। हुननि ॿुधायो त पाणी जे वहिकिरे सबबि सजन जी पई, पोठो लुंड, शकलाणी लुंड, लगारी समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त ॻोठ पाणी हेठि अचण सबबि काछे जो जोई ऐं दादू सां ज़मीनी राब्तो मुअतल थी वियो आहे, जंहिं सबबि रहवासी परेशान थी विया आहिनि। हुननि ॿुधायो त रेन एमरजेंसी जारी हुअण बावजूदि असिस्टेंट कमिश्नर जोही, DC दादू ऐं ॿिया ज़िम्मेवार सरकारी अमलदार को बि राब्तो न आहिनि कयो। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त पाणी जे वहिकिरे ते ज़ाब्तो आणे इंसानी जानियुनि खे बचायो वञे। हैदराबाद में ज़ोरदार बरसातुनि खां पोइ ज़िला इंतिज़ामिया पारां एमरजेंसी लागू कई वई आहे। डिप्टी कमिश्नर जी हिदायत कई आहे त चइनी तालुकनि जे 29 कॉलेजिस ऐं स्कूलनि में रिलीफ कैंपूं क़ाइमु कई वञनि। डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सुमरो रिलीफ कैंपूं क़ाइमु करण लाइ डायरेक्टर कॉलेजिस ऐं डायरेक्टर स्कूल्स खे ख़त लिखियो आहे। DC चयो त लतीफ़ाबाद तालुके में 11 तालुके, बाराड़ी में 8, सिटी तालुके में 6 ऐं कासमाबाद तालुके में 4 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वञनि। उन्होंने चयो त लाॻापियल तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियारकार पंहिंजनि इलाइक़नि में रिलीफ कैंपुनि जे क़याम खे यकीनी बणाइनि। DC हिदायत कई आहे त लाॻापियल इदारा बि एमरजेंसी में अॻुवाट ई उपा वठनि त जीअं अवाम खे तकलीफ़ुनि खां बचाए सघिजे। नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं मौसमियात खाते बलोचिस्तान जे 15 ज़िलनि में अॼु खां अङारे ताईं ज़ोरदार बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो आहे। बारखान, लसबेले, सिबी, कच्छी, जाफराबाद में ज़ोराइते मींहं जी अकती कई वई आहे। झलमक्सी, खुज़दार, कलात, कोयलो, लोरालाई में बि मींहुं पवंदो। मूसाखेल, नसीराबाद, ज़ोब, ज़ियारत, किला सेफला में बि बरसातुनि जो इम्कान आहे। PDM में बलोचिस्तान मूजिबि बरसातुनि जी अकतीअ खां पोइ लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे अलर्ट जारी कंदे हिफ़ाज़ती उपा वठण जी हिदायत कई वई आहे। इतलात खाते जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त कंहिंखे बि आइन ऐं कानून सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त इदारनि खे धमकी ॾींदड़ इदारनि जा ठेकेदार न बणिजनि। हुन चयो त इमरान ख़ान खे इक़्तिदार में वापसीअ लाइ हर रांदि खेॾणु न ॾींदा। रांदि ऐं सियासत में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। संदसि चवण त इमरान ख़ान इतराफ़ कयो त हुकूमत हलाइण लाइ इदारनि खे हुन मदद वरिती आहे। मरियम औरंगज़ेब चयो त PTI वारा पंहिंजी नाकामी खे तस्लीम करण जे बदिरां इदारनि ख़िलाफ़ हाणे बयानबाज़ी करे रहिया आहिनि। संदसि चवण ते इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जल्द ॿुधाइनि। मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान करप्शन बचाइण, एहतिसाब खां बचण ऐं चोर दरवाज़े खां इक़्तिदार चाहे थो।
पीटीआई जे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त मरियम नवाज़ हाणे एंटी एस्टेब्लिशमेंट चूरन खपाए। फवाद चौधरी ट्वीट कंदे चयो आहे त अदलिया ख़िलाफ़ बयान शुरू थी विया आहिनि, इदारनि ख़िलाफ़ ईंदड़ कुझु ॾींहनि में बयान शुरू थी वेंदा। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त 100 बसर ऐं 100 छितर वारो मुहावरो नवाज़ लीग ते पूरो लहे थो। नून लीग एस्टेब्लिशमेंट जे कुख मां जनम वरितो आहे। हुन चयो त पाण में वेही तय कयूं त हिकु एस्टेब्लिशमेंट हामी ऐं ॿियो एस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ चूरन खपाईंदो। उहो ई फार्मूलो ईंदड़ नस्ल खे मुंतक़िल कयो पियो वञे। हुन वधीक चयो त नवाज़ लीग जी हिकमत अमली खेसि सियासत खां मुकमल ॿाहिरि करे छॾींदी, पर इदारनि खे नुक़सानु रसंदो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब चयो आहे त पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड वारे केस खे 3 जजिस बजाए सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच में ॿुधणी करे आईन मूजिब फ़ैसिलो ॾिनो वञे। इमरान ख़ान जो मिशन ई इदारनि खे तकरारी बणाइण आहे। कराची में सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो आहे त उहो कीअं थो थी सघे त इमरान ख़ान जे हिदायत न मञींदड़ 20 पीटीआई मेंबर नाहिल थी वञनि था। हुन चयो त चौधरी शुजात जी हिदायत जी उबतड़ वोट ॾींदड़नि कॉफ लीग मेंबरनि जा वोट रद्द नथा थी सघनि। संदसि चवणु हो त जहिड़ी रीति इमरान ख़ान पीटीआई जो सरबराह आहे, साॻी रीति चौधरी शुजात हुसैन बि काफ लीग जो सरबराह आहे। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो त इमरान ई IMF जो आॾो ईअं लेटे पियो जीअं को माण्हू साहुरनि वटि झुकी पवंदो आहे। इमरान ख़ान IMF जा समूरा शर्त तस्लीम करे मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब चयो आहे त सुप्रीम कोर्ट जा माज़ीअ में कयल फ़ैसिला ॿुधाइनि था त पार्टी मेंबरनि खे पार्टी सरबराह जी गाइडलाइन ते हलणु घुरिजे। संदसि चवणु हो त जेसिताईं चौधरी शुजात कॉफ लीग जो सरबराह आहे तेसिताईं पार्टी में उन जा ई फ़ैसिला हलंदा। मुर्तज़ा वाहब वधीक चयो आहे त जेकॾहिं कॉफ लीग सरबराह चौधरी शुजात पार्टी MPS खे हिदायत नथो ॾेई सघे त पोइ इमरान जे ख़त जे बुनियाद ते पीटीआई जे 20 मेंबरनि खे नाहिल करार छो ॾिनो वियो। मुर्तज़ा वाहब चयो त हीउ केस पंहिंजी नोयत जो इंतिहाई अहम केस आहे। उन करे हिन केस जी ॿुधणी लाइ फुल कोर्ट बेंच जोड़ी। कश्मीर ऐं गिलगित मामलनि वारे सलाहकार कमर ज़मान कायरा चयो आहे त काफ लीग जे मेंबरनि पार्टी डायरेक्शन ख़िलाफ़ वोट ॾिनो। लाला मूसा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कमर ज़मान कायरा चयो त चौधरी शुजात मेंबरनि खां वोट ॾियण खां रोकियो हो। हुन चयो त हुकूमत इताद वज़ारत वारो केस फुल कोर्ट में हलाइण जो मुतालबो कयो। चूंड खां अॻु पीटीआई इल्ज़ाम लॻाया हुआ त वोट ख़रीद कया पिया वञनि। कमर ज़मान कायरा चयो त आइन में ट्रस्टी वॾे वज़ीर जी गुंजाइश मौजूदु न आहे। संदसि चवणु हो त हू अदालती फ़ैसिले जे एतिराम कनि था। पीटीआई वारा मुल्क खे बहराननि ॾांहुं धिके रहिया आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त क़ौमी मामलनि में का बि मुदाख़लत क़बूल न कई वेंदी। डेरा इस्माइल ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त हर कंहिं जे ब्लैकमेलिंग में न ईंदा, न वरी कंहिं जे दबाव क़बूल कंदा। हुन चयो त आइन मूजिब समूरा फ़ैसिला पार्लियामेंट में कया वेंदा। पीटीआई पंहिंजी नाकामीअ जा इल्ज़ाम ॿियनि ते न मड़े। संदसि चवणु हो त जॾहिं खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आई, पार्लियामेंट ऐं इंतिज़ामी मामलनि में मुदाख़लत शुरू थी वई, जेको तमाशो बंदि थियणु घुरिजे। मौलाना फज़ल रहमान चयो त पार्लियामेंटी मामलनि में मुदाख़लत सां बहरान पैदा थींदा आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त पंजाब जे वॾे वज़ीर 1.5 महीने में 2 भेरा हलफ़ कयो, 3 जी तयारी में आहे। पंहिंजे जारी कयल बयान में शेख रशीद चयो त हुक्मरान इताद वारा वाइड़ा जो शिकार आहिनि। हुन चयो त पंजाब असेंबली में अक्सरियत हाराए वई ऐं जिन जा वोट ई घटि हुआ उन्हनि खे कामयाब मिली। उन खां वॾो कहिड़ो सियासी बहरान ऐं अदम इस्तेकाम हूंदो।